जय झूलेलाल, मां मोहित सितपाल तव्हां सभिनी जो स्वागत थो कयां अॼु जे एपिसोड में। अचो त शुरू कयूं अॼु जे तारनि जो खेल। शुरू था कयूं अॼु जी तिथीअ सां। अॼु अंग्रेज़ी तारीख़ 25 अक्टूबर 2023 बुधर जो ॾींहुं, हिंदू महीनो अश्विन मास शुक्ल पक्ष जी एकादशी पापानकुशा एकादशी। हलो त शुरू कयूं अॼु जे राशिफल सां। मेष राशि। मेष राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते पंहिंजे कोवर्कर्स ऐं एम्प्लॉय जो पूरो साथ मिलंदो। धन प्राप्ति जा बि सुठा योग बीठल आहिनि। पद उन्नति यानी कैरियर ग्रोथ थियण जी बि अॼु संभावना आहे। त अॼु जो ॾींहुं तमामु लाभदायक हूंदो ऐं तमामु सुख सां गुज़रंदो। वृषभ राशि। वृषभ राशि वारनि खे अॼु पंहिंजे वाणीअ ते तमामु कंट्रोल रखी करे ॾींहुं हलाइणो आहे। स्वास्थ्य में हुननि खे कोई शत्रुअनि जो भय तो सताए सघे या डपु या घबराहट महसूस थी सघे। हुन जे लाइ योगा करण या मेडिटेशन करण तव्हां जे लाइ लाभदायक थींदो। गांइ खे चारो खाराइण अॼु तव्हां जो ॾींहुं अञा बहितर करे थो सघे। मिथुन राशि। मिथुन राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते पंहिंजे कोवर्कर्स ऐं एम्प्लॉइज जो साथ मिलंदो। धन प्राप्ति जा बि सुठा योग बीठल आहिनि। हुननि जो स्वास्थ्य पर अॼु थोरो गड़बड़ थी सघे त पंहिंजे स्वास्थ्य ते थोरो ध्यानु ॾियणो पवंदो। कंहिं ज़रूरतमंद खे कुझु अन्न जो दान करणु तव्हां जे लाइ लाभदायक थींदो। कर्क राशि। कर्क राशि वारनि खे अॼु मान सम्मान में वृद्धि ऐं समाज में प्रतिष्ठा मिलण जी संभावना आहे। धन प्राप्ति जा बि सुठा योग बीठल आहिनि। स्वास्थ्य तमामु सुठो रहंदो ऐं ॾींहुं तमामु आनंद सां गुज़रंदो। सिंह राशि। सिंह राशि वारनि खे अॼु जय ऐं सुख जी प्राप्ति थींदी। धन प्राप्ति जा बि सुठा योग बीठल आहिनि। अगरि कोई नओं कमु शुरू करणो हुजे अॼु जो ॾींहुं लाभदायक साबित थींदो। मन ख़ुशि रहंदो त ॾींहुं तमामु सुख सां गुज़रंदो। कन्या राशि। कन्या राशि वारनि खे अॼु कोई आकस्मिक घटना जो सामनो थी थो सघे। ख़ासि करे हुननि खे अॼु जे ॾींहं में वाहन तमामु सोचे सम्झे करे ऐं ध्यान सां हलाइणो आहे। घर मां निकिरण खां पहिरियों मृत्युंजय मंत्र जो जाप कंदा। तव्हांजो स्वास्थ्य ठीकु रहंदो। गांइ खे चारो खाराइण तव्हां जे लाइ अॼु लाभदायक थींदो। तुला राशि। तुला राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते धन प्राप्ति जा सुठा योग बीठल आहिनि। हुननि खे पंहिंजे दोस्तनि मां या पंहिंजे रिश्तेदारनि मां काई ना काई ख़ुशख़बरी मिलण जी बि संभावना आहे अॼु। पर हुननि खे स्वास्थ्य ते थोरो ध्यानु ॾियणो पवंदो, न त कोई रोग या बीमारी सताइण जी आशंका आहे। गांइ खे साई शइ खाराइण या साई शइ जा कुझु न कुझु दान करणु अॼु तव्हां जे लाइ लाभदायक थींदो। वृश्चिक राशि। वृश्चिक राशि वारनि जो अॼु जाम टाइम खां अटकियल कोई कमु पूरो थियण जी संभावना आहे। अॼु हुननि जो कोई वॾो कार्य बि सिद्ध थी थो सघे। धन प्राप्ति जा सुठा योग बीठल आहिनि। स्वास्थ्य तमामु सुठो रहंदो ऐं ॾींहुं आनंददायक हूंदो। धनु राशि। धनु राशि वारनि खे अॼु जय ऐं सुख जी प्राप्ति, मान सम्मान में वृद्धि बि थी सघे। अॼु हुननि खे पद उन्नति यानी कैरियर ग्रोथ थियण जी बि संभावना आहे। मन अॼु हुननि जो ख़ुशि रहंदो त ॾींहुं सुख सां गुज़रंदो। मकर राशि। मकर राशि वारनि खे अॼु कोई बि नओं कमु या वॾो इन्वेस्टमेंट अवॉइड करणो आहे, न त अधिक धन ख़र्च थियण जी या धन हानि थियण जी आशंका आहे। त अॼु जो ॾींहुं तमामु शांतीअ सां कटंदा। मां लक्ष्मी जी उपासना तव्हां जे लाइ लाभदायक थींदी। तव्हांजो स्वास्थ्य सुठो ई रहंदो। कुंभ राशि। कुंभ राशि वारनि खे अॼु कोई नओं कमु शुरू करणु लाभदायक थींदो। भाग्य अॼु तव्हांखे पूरो साथ ॾींदो, पर तनाव में वाधारो थियण जी चांसिस आहिनि। त तमामु सोचे सम्झे करे ही अॻियां वधंदा त बहितर रहंदो। स्वास्थ्य तमामु सुठो रहंदो ऐं ॾींहुं सुख सां गुज़रंदो। मीन राशि। मीन राशि वारनि खे अॼु धन हानि थियण जी आशंका आहे।
स्वास्थ्य तव्हांजो ठीक रहंदो। मां लक्ष्मी जी उपासना तव्हांजे लाइ लाभदायक थींदी। अचो त ॾिसूं छा अॼु जे ज्ञान जे पिटारे में। पापान कुशा एकादशी त अश्विन मास शुक्ल पक्ष जी जॾहिं एकादशी ईंदी आहे हुनखे पापान कुशा एकादशी चवंदा आहिनि। त अॼु जे ॾींहं में जेको बि माण्हू व्रत रखंदो, सॼे ॾींहं में फलाहार खाईंदो, चांवर न खाईंदो ऐं भगवान विष्णुअ जी सचे दिलि ऐं श्रद्धा सां पूजा कंदो, हुननि जा सभु पाप भगवान विष्णु नष्ट करे छॾंदा आहिनि ऐं पुण्य खे वधाईंदा रहंदा आहिनि। त अॼु जे ॾींहं में थी सघे त सनान इत्यादि करे, सुठा कपिड़ा पाए करे पंहिंजे घर जे मंदिर में ॾीओ ॿारींदा। ॾीओ ॿारे करे विष्णु भगवान खे पंचामृत सां सनानु कराईंदा। सनानु कराए विष्णु भगवान जो जाप करण या विष्णु सहस्त्र नाम जो पाठ करण तमामु लाभदायक मञियो वेंदो आहे। चवंदा आहिनि कि जेको बि माण्हू इहो एकादशी रखंदो आहे हुन जा सभु कयल पाप जेके आहिनि उहे विष्णु भगवान नष्ट करे छॾंदा आहिनि। ख़ासि करे पापान कुशा एकादशी रखणु तव्हांजा पुराना पाप जेके बि हूंदा आहिनि उहे विष्णु भगवान नष्ट करे छॾंदा आहिनि ऐं धन धान्य जी प्राप्ति कराईंदा आहिनि, सुठी सेहत ॾींदा आहिनि ऐं सभु मनोकामना प्रदान कराईंदा आहिनि जेको बि अॼु जे ॾींहुं भगवान विष्णुअ खे प्रार्थना कंदो आहे। अचो त ॾिसूं छा अॼु जो सवाल। अॼु जो सवाल आहे कमल जी जो, जेके वाशी नवी मुंबई जा रहंदड़ आहिनि ऐं हुननि जो सवाल आहे कि हुननि जा पैसा जाम जॻह ते अटकियल आहिनि, उहे कीअं वापसि ईंदा। त कमल जी, तव्हां हर मंगल ऐं छंछर जे ॾींहुं हनुमान मंदिर वञणु चालू कयो। मंगल जे ॾींहुं काई न काई मिठी शइ चाढ़ियो ऐं छंछर जे ॾींहुं हनुमान भगवान खे तेल चाढ़ियो त तव्हांजा सभु कार्य सिद्ध थी वेंदा। सूर्यास्त खां पोइ हनुमान चालीसा जो पाठ कंदा अचो त भगवान हनुमान जल्द सां जल्द तव्हांजी इहा प्रॉब्लम सॉल्व करे छॾंदा। त अॼु जे एपिसोड में एतिरो ई। वरी मिलंदासीं ॿिए एपिसोड में। अगरि तव्हांखे पंहिंजे कुंडली सां रिलेटेड कोई क्वेरीज़ या सवाल हुजनि तव्हां असांखे ईमेल करे था सघो info@sindhiplex.com ते। तेसिताईं ॾिसंदा रहो सिंधी प्लेक्स, सिंधियुनि जो पंहिंजो OTT। सत्य सनातन धर्म की जय। जय झूलेलाल।